जो अॼु अवां ईद जे ॼाणे हे ज़ुल्म ॾिसो था। अॼु हिते MPA बि MNA बि ऐं जेके बि हे ऑफिसर आया आहिनि इहा तफ़रीक़ा था सम्झनि। जेकॾहिं अॼु हिननि जो हिते ऑफिसरनि जो को भाउ मरी वञे हा उन्हनि खे गोलियूं लॻनि हा छा इहे चोर इहे धाड़े न गिरफ़्तार न थियनि हा वीचारनि हिंदुनि खे लाड़काणे जे अंदरि ऐं ॿियनि सिंधी माण्हुनि खे लाड़काणे जे अंदरि बेयारो मददगार छॾियो वियो आहे ऐं को बि इंसाफ़ करण वारो न आहे। असां मुतालबो था कयूं त लाड़काणे जे अंदरि अहिड़नि माण्हुनि खे रखो जेके माण्हू थाणा न विकिणनि, जेके माण्हू पुलिस न विकिणनि, जेके माण्हू इंतज़ाम न विकिणनि, उन्हनि माण्हुनि खे रखो। तव्हांखे कहिड़ो तप चढ़ी वियो आहे? तव्हां हिननि माण्हुनि खां वोट वरिता हिननि माण्हुनि जो इहो बि हक़ न आहे तव्हां को बिजली बि न वठनि, तव्हां को गैस बि न वठनि, तव्हां को अमुन बि न वठनि। लानत थो कयां मां हिननि माण्हुनि जे मथां। ऐं तव्हांखे इन्हनि माण्हुनि जे लाइ सोचणु घुर्जे। अवां बि लाड़काणे जा आहियो, इहे हज़ारे माण्हू बीठा आहिनि, हिननि कहिड़ो ॾोह कयो जो हिननि जा बच्चा बि तहफ़ुज़ में न हुजनि ऐं आड़ा थाणा हुजनि लाड़काणे खे।